नासिर हेडलाइंस कंदासीं। सिंध दरिया में पानी की वाह सबब दादू जे कच्चे जा केतराई गोठ पानी हेठि अची विया आहिनि। ॿोड़ सबब पोखियल फसल तबाह थी वियो आहे, जिन सबब आबादगारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। ख़बर मां ज़िक्र कई पिया। सिंध दरिया में पानी जे वाह सबब दादू जे कच्चे जा केतराई गोठ पानी हेठि अची विया आहिनि। ॿोड़ सबब पोखियल फसल तबाह थी वियो आहे, जिन सबब आबादगारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। लॾ प्लान जारी आहे। कच्चे जा केतराई गोठ जिन में क़ाइम खड़ गुल मोहम्मद कुरेचो, नबी बख्श जतोई, सोनू जतोई समेत 20 खां वधीक गोठ पानी हेठि अची विया आहिनि। कच्चे में पोखियल लखे रुपए जो फसल तरगुआर ववण भिंडियूं ऐं ॿियो फसल तबाह थी वियो आहे। कच्चे में ॿोड़ खां पोइ सभई ख़ानदान पंहिंजी मदद पाण ते लॾ प्लान करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण लॻा। ॻोठाणनि जो चवणु आहे त ज़िला इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जी मदद करण लाइ तयारु न आहे। हू पंहिंजी मदद पाण ते लॾ प्लान करे ते मजबूर थी विया आहिनि। सिंध दरिया में पानी जे वाह सबब दादू जे कच्चे जा केतराई गोठ पानी हेठि अची विया आहिनि। ॿोड़ सबब पोखियल फसल तबाह थी वियो आहे, जिन सबब आबादगारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। कच्चे जा केतराई गोठ जिन में क़ाइम खड़ गुल मोहम्मद कुरेचो, नबी बख्श जतोई, सोनू जतोई समेत 20 खां वधीक गोठ पानी हेठि अची विया आहिनि। दादू मर जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं इशफाक मलिक खां। जी इशफाक, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध दरिया में पानी जे चाड़ खां पोइ दादू जा जेका कच्चे वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में पानी जो दबाव वधी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महिल दादू जो जेको कच्चे वारा इलाइक़ो आहे उन में 20 खां वधीक जेके ॻोठ आहिनि जेके पानी जी लपेट में अची विया आहिनि। जिन ॻोठनि में गुल मोहम्मद कोरेजो, नबी बख्श जतोई, सोनो जतोई, सोनो चांडियो, अलाए जुड़ो जतोई, छुट्टो खान मस्तोई समेत जेका 20 ॻोठ आहिनि उहे पानी जे लपेट में अची विया आहिनि। उतां जेका ॻोठाणा आहिनि उहे पंहिंजी मदद पाण लॾ पलाण करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी रहिया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त ज़िले इंतिज़ामिया पारां उन्हनि जी का बि वार न कई वई आहे। उन्हनि जो जेको लखे रुपयनि जो फसल हुयो उहो बि हींअर पाणी जे लपेट में अची वियो आहे, जंहिंमें जूअर आहे, मकई आहे, भींडियूं ऐं ॿियो जेको फसल आहे उहो बि हिन महिल हिननि जो पाणी जे हेठि अची वियो आहे। उन्हनि हिन महिल एहतिजाज कयो आहे। उन्हनि जो इहो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां असांखे कंहिं बि क़िस्म जी मदद न कई वई आहे। असांजो जेको लखे रुपयनि जो माल आहे उहो हिन महिल ॿोड़ जे पाणी में फाथल आहे ऐं ॿेड़ियूं न हुअण जे करे असां उहो मुंतक़िल नथा करे सघूं महफ़ूज़ हंधनि ॾांहुं। हिननि ज़िले इंतिज़ामिया खां इहा अपील कई आहे त उते ॻोठनि में असांखे ॿेड़ियूं फ़राहम कयूं वञनि ऐं जेके ॻोठनि में माण्हू फाथल आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वञे ऐं जेको असांजो लखे रुपयनि जो फसल तबाह थियो आहे उन में असांजी वार कई वञे। हिननि जो इहो बि चवणो त असां हिन महिल बंधनि ते पंहिंजा आरज़ी झूपड़ा आॾे ऐं उते असां रहाइश अख़्तियार कई आहे, जंहिंजे करे असां राति जे टाइम ते असांखे ख़ौफ़ आहे त हितां जेको कच्चे में पाणी अचण खां पोइ जेको नांग बलाऊं उहे ॿाहिरि निकिरी अचनि थियूं, जंहिंजे करे असांजे मासूम ॿारनि खे नुक़सानु पहुचण जो अंदेशो आहे। हिननि ज़िले इंतिज़ामिया खां इहा बि अपील कई आहे त असांखे बंधनि ते टेंट सिटी क़ाइमु करे ॾिनी वञे, जंहिंमें असां ॻोठाणा जेकी आहियूं उते असां पंहिंजी रहाइश अख़्तियार करे सघूं। ऐं हिननि जो इहो बि चवणो त असांखे खाद खुराक जी सख़्तु खोट आहे, छाकाणि त ठाहिण वारे इलाइक़नि में जेकी ॿोॾि आई आहे उन में जेको अनाज हुयो हुननि जो घरनि में पियल उहो बि पाणी में अची ख़राबु थी वियो आहे, जंहिंजे करे हू सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी महिरबानी इशफाक मलिक तफ़सील जे लाइ।